नाज़रीन, टाउन कमेटी कुंभ जे मुलाज़िमनि खे 3 महीननि खां पघारूं नाहे मिली सघियूं। पघारूं न मिलण करे ग़रीब ऐं लोअर मुलाज़िम संदनि बचड़ा बुखू काटे रहिया आहिनि। रिपोर्टर सिकंदर अली राजपुर मूजिबि टाउन जी सफ़ाई कंदड़ अमले मर्द तोड़े औरतुनि पंहिंजनि मासूम बचड़नि समेत पघारूं न मिलण करे टाउन इंतिज़ामिया ख़िलाफ़ मुसलसल सरापा एहतजाज आहिनि। मुलाज़िमनि पारां बुख हड़ताली कैंप हणी एहतजाज कयो, जिते लुड़क हारींदे हिननि चयो त 3 महीननि खां पघारूं नाहे मिलियूं। टाउन एडमिनिस्ट्रेटर असगर वसाण खे काफ़ी भेरा पघार लाइ चयो, पर बास टाउन एडमिनिस्ट्रेटर असगर वसाण मुलाज़िमनि खे ईद जूं पघारूं मिली वयूं, पर अफ़सोस त असांखे पघारुनि लाइ रुलायो पियो वञे। ईद लाइ असां पंहिंजे बचड़नि खे कपिड़ा बि वठी नाहिनि ॾेई सघिया, पर अफ़सोस त असांजी केर बि नथो ॿुधे। हुननि सूबाई सलाहकार मंज़ूर हुसैन वसाण ऐं MNA सईदा नफ़ीसा शाह जिलानी खे मुतालबो कयो त नोटिस वठी असांखे पघारूं ॾियारियूं वञनि त जीअं असांजा बच्चा बि ईद जी ख़ुशियुनि में शामिल थी सघनि। सोमरो वॉलपेपर्स एंड PVC पैनल शॉप 3D वॉलपेपर्स की वसी रेंज, जो आपके घर को बनाए आपके ख्वाबों की तरह खूबसूरत। बेहतरीन क्वालिटी के वॉलपेपर्स और सीलिंग्स बेहतरीन कलर्स और डिजाइन्स में दस्तयाब हैं। हैदराबाद, लतीफाबाद, कासमाबाद, जामशोरो, मीरपुर खास के साथ सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। हर किस्म के 3D वॉलपेपर्स और सीलिंग्स लगवाने के लिए अभी राब्ता करें। कॉन्टैक्ट रांजन अली सोमरो। व्हाट्सएप 0333370786, 03333702 516। तालिब हुसैन 031713